नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। असांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप धमकी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं ईरान अमेरिकी फ़ौजी या असासनि ते हमिलो कयो त तेहरान जे 52 हंधनि खे निशानो बणायो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं ईरान जे कमांडर गुलाम अली अबू हमज़ा पंहिंजे बयान में चयो हो त जिथे बि मौक़ो मिलियो त अमेरिकन खे जनरल सुलेमानी जे क़त्ल जो जवाबु ॾींदासीं। जनरल गुलाम अली अबू हमज़ा जो चवणु हो त अबाने हरमज़ जो अमेरिकी जंगी जहाज़ ऐं इसराइली गादी वारे हंधि तल अबीब सोडो फंटी हंधि ईरानी जे निशाने ते आहिनि। ईरान कमांडर जी धमकी जे रद्द अमल में अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे तबाह करण जी धमकी ॾेई छॾी आहे। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जेकॾहिं ईरान अमेरिकी एहलकारनि या असासनि ते हमिलो कयो त हुन जे 52 हंधनि खे निशानो बणायो वेंदो। हिन चयो त हू टारगेट खे इंतिहाई तेज़ी ऐं शिदत सां निशानो बणायो वेंदो। हिननि मां कुझु हंध ईरान जे लाइ इंतिहाई अहम ऐं हसास आहिनि। ट्रंप चयो त 1979 में तेहरान में 52 अमेरिकी शहरियुनि खे अमेरिकी सिफ़ारतखाने में यरगमाल बणायो हो। अमेरिका हाणे नथो चाहे त संदसि जी शहरियुनि ऐं असासनि ते हमिलो थिए। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।